अस्सलाम वालेकुम मोहम्मद आजम मेंगल साहब। वालेकुम अस्सलाम। केड़ा नहीं खुश आयो ठीक ठाक खैरा वीडियो ठाणो था पिया। अच्छा हाँ पोइ तव्हांजो छाजे बारे में वीडियो ठाहे था ॿुधायो सही भला असांखे ख़बर त पए वीडियो आहे ठहे थी ॾिसूं था खजू ऑफिशियल ते ईमानदार वेठा हुआसीं असां ते। माशाल्लाह माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों केड़ा खुश आयो ठीक ठाक ॿियो खैरा। इन वक़्तु ठाहियूं ज़हर ज़िंदगी सेट ते ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो खजू ऑफिशियल चैनल। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु असांजा जेके यूट्यूबर आहिनि अलाह उन्हनि खे वॾी जमार ॾे पंहिंजा लाइक ऐं फॉलोअर वधाइण जे करे सुबुह जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि त असांजी ज़हर ज़िंदगी बंदि थो थिए, हाणे हीअं थियो, हाणे हूअं थियो, हाणे हूअं थियो, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। हिकदमि ज़हर ज़िंदगी सेट ते वेठा आहियूं, ड्रामो ज़हर ज़िंदगी हले थो तेसि ताईं हलंदो जेसि ताईं तव्हांजियूं मोहबतूं असां सां गॾु आहिनि। जॾहिं सम्झोसीं त तव्हां असां खां बेज़ार थिया सो असां ड्रामो बंदि करे छॾींदासीं। फ़िलहालु ड्रामो हले थो, इन जो वाइंड अप करे थींदो। अञा असां इहो सोचियो ई न आहे, न असां सोचियो आहे, न डायरेक्टर सोचियो आहे, न इदारे सोचियो आहे, न ई राइटर सोचियो आहे। हले थी पई, तव्हांजी मोहबतूं आहिनि, ड्रामो हले थो पियो ऐं ड्रामो हलंदो जी। बाक़ी जेकर प्रॉपर ख़बर तव्हांखे ॾिसणी आहे त पोइ हिन चैनल तां मिली सघे। हा हा जेका बि प्रॉपर ख़बर हुजे ॿिए जेके फेसबुक यूज़र आहिनि या यूट्यूबर आहिनि त उहे मिड़ई सुबुह ॻाल्हियूं करे मिड़ई पंहिंजे जेके इहे लाइक वधाइनि था पिया, पंहिंजे व्यूज़ वधाइनि था पिया। प्रॉपर तव्हांखे जेकॾहिं का ख़बर ड्रामे जे मुतलिक़ या शोबिज़ जे दुनिया जे हवाले सां कोई बि ख़बरूं आहिनि त उहा तव्हांखे चैनल ते मिलंदी ऐं तव्हां इन चैनल ते ईंदड़ ख़बर ते यकीन कयो। सर हूं माना चवंदा नासिर ॾे हलूं, अॼुकल्ह पुछो ई नथा। न यार न हलियासीं त आयासीं हेॾे त हलूं था चाह पीओ जी। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो पंहिंजो मोहतरम जनाब मोहम्मद रिमशा शहज़ादी साहिबा। हा इहो ई त आहे न, त ॾिसो था पिया मेकअप थिए थो पियो। मेकअप खां बग़ैर केॾियूं सुहिणियूं हूंदियूं आहिनि, तव्हांखे उहो बि असां ॾेखारियूं। माशाल्लाह सुहिणी अम्मा सॼो ॾींहुं बसि जंहिं महिल ॾिस खाईंदी पीती ॿोड़े खाइण जो तूं मोहम्मद पंहिंजो आहे जी। मिर्ज़ा साहब मंदूर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा खां चाचो थी प्रेमिका मिर्ज़ा माशाल्लाह ख़ानदानी माण्हू छा थो लॻे माना कमाल कान के फादर हुअण खां पोइ दिलि ख़ुशि थिए थी। वाला कंदो ई कुटबो रहंदो पुटु आहे दुनिया के वॾो ज़लील कयो अथसि, वॾो असां ते ज़ुल्म कया अथसि, कुझु त फलांद हुजे। शायद भाई मेकअप आर्टिस्ट है चांदी सलाह ही नथी करे जीजा जीजा सोनू मेकअप कराए छॾे।